अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां वज़ीर और जुमो जो गाड़ी असां गॾु अॼु मौजूदु आहे सिंध जो बहितरीनु फ़नकार जंहिंखे रक्शे वारा, ट्रैक्टरनि वारा, ट्रालियुनि वारा ऐं वैनुनि वारा, शालीमार कोचुनि वारा सभु तमामु बहितरीनु ॿुधनि था। ऐं ख़ासि करे जेको आहे शादियुनि में, हाणे त घरनि में पोलियूं असांजी ॿुधनि थियूं। असां गॾु ॼण मौजूदु आहे सिंध जो बहितरीनु फ़नकार मुमताज़ मौलाई साहब जी महिरबानी जी असांखे टाइम ॾिनो। अचो तुम सां ॻाल्हि ॿोल था कयूं। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? तबियत सही आहे। राग में तव्हांजो उस्ताद कहिड़ो आहे? राग में मुंहिंजो उस्ताद गुलाम शरीफ़ मंगलहारा सिखियासीं। सुठियूं सभिनी शागिर्द आहिनि, खां पढ़ायो खां पढ़ायो अहिड़े हिसाब सां। तव्हां सिंध जा माण्हू तमामु माना बेपनाह मोहबत कंदा, नंढा हुजनि वॾा, जिते तव्हां वेंदा अक्सर मां ॾिसंदो आहियां शादियुनि में फोटुनि वारा, सिरफुनि वारा, आला साईं जंहिंजी इज़त कराए माशाल्लाह तव्हांजो नालो पाए। तव्हां सां घणो प्यारु केरु थो करे, सिंध जा मर्द या माई? ॾिसो, सिंध जूं न्याणियूं आहिनि, उहे प्यारु आर्टिस्ट सां सभु करे सघे थी। मर्द बि आहिनि, उहे दोस्त आहिनि, उहे बि प्यारु कंदा आहिनि। सिंधियूं जेके न्याणियूं आहिनि, उहे जेके आर्टिस्ट सिंधी भाउ सिंधी, उहे बि सां प्यारु इलाही कंदियूं आहिनि। न्याणियूं हुजनि, पुराणियूं हुजनि, नंढा ॿार हुजनि, सभु सां इलाही प्यारु कंदा आहिनि। मतिलबु तव्हां पहिरीं माशाल्लाह शाइरी कंदा, पोइ वरी ॻाइण जे दुनिया में कीअं तव्हां केरु कंदो? शौक़ु हुयो या जुनून हुयो? त बसि मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु हुयो। पहिरियां त शाइरी जे हिसाब सां मां शाइरी खां पोइ थोरी दिलचस्पी आर्टिस्टूं खां जेका मिली मूंखे, त मुंहिंजो फ़ैसिलो जो मूंखे पाण ई ॻाइणो आहे। ॻायो अलाह जा करम खां सिंध वारनि जी महिरबानी, जंहिं मूंखे लाइक़ु सम्झो ऐं पसंदि कयो। पहिरियों कलाम कहिड़ो ॻायो तव्हां? पोइ पहिरियों हुननि ॻायो हल जो पकवान, उहो कॾहिं बि न उहो मशहूरु हुयो, तमामु तमामु मशहूरु। उन खां कंटिन्यू जीअं एल्बम ईंदा रहिया, सभु ॾींहं हर एल्बम खां हिकिड़ो एल्बम आयो, ॿियो ॾींहुं मथे हली, अहिड़े हिसाब सां कंटिन्यू हली। अलहमदिल्ला जेके मुंहिंजा एल्बम आहिनि सभु सुठा रहिया। अच्छा, मूं ॿुधो तव्हां माना पर्सनली करे ज़मीदार आहियो? न, ज़मीन अब्देदारनि जी पंहिंजी थोरी घणी आहे, जेका आहे मथे थोरी ज़मीन आहे, जेका वॾो भाउ आहे हाजी साहिब संभाली वॾी भाउ आहे, सुठी आहे, वधीक ज़मीनदारी आहे। या तव्हांखे माशाल्लाह एॾी पज़ीराई मिली आहे, एॾी इज़त मिली आहे। हीअ असांजो जेको मुआशिरो आहे, हालात तमामु घणा ख़राबु आहिनि, उन जे मुताबिक़ तव्हां जेको आहे सॼी सिंध में ख़ासि करे शादियुनि में या प्रोग्राम वञो था, सिक्योरिटी रिस्क आहे? सिक्योरिटी ॾिसो अलाह जे तरफ़ां आहे, असांखे हिते थोरी आहे, असांखे असां आर्टिस्ट माण्हू कॾहिं ख़ुशि रहण ईंदा आहियूं, ख़ुशि अचणु ईंदा आहियूं, इज़त ॾियणु ईंदा आहियूं, अचणु ईंदा आहियूं। अलहमदिल्ला बि कयलसीं, सुठनि दोस्तनि ऐं सुठनि चाहींदड़नि सां नवाज़ियो आहे। मां पंहिंजे अलाह जो नालो वठी निकिरंदो आहियां, उन सां सभु मोहबत कंदा आहियूं। मूंखे इहो यकीन आहे त कॾहिं बि तकलीफ़ अलाह जे साईं हाज़िर खे न थींदी। अहिड़ी ख़्वाहिश हुजे दिलि में जेका तव्हांजी पूरी न थी? हा, हिकिड़ी ख़्वाहिश हुई जेका अञा ताईं पूरी न थी आहे, उहा थींदी। अॼु कंदव? अलहमदिल्ला उमिरो करे अलाह साईं हली नसीब कंदो, ज़रूरु कहिड़ी ख़्वाहिश? बसि उहा आहे का ज़िंदगी जी ॿुधाईंदी सभु गुज़ारत ॾेई छॾी। उन्हनि जो तकद न रहंदो। अच्छा, शेर जी माना उहा वज़न ऐं किरी पवंदी। अच्छा, हींअर केतिरो मुतमिन आहियो? अलहमदिल्ला ज़िंदगी में लाइफ तमामु 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 मुतमिन आहे। शुक्र अलहमदिल्ला, अलाह पाक अब्दुल्ला सां नवाज़ियो आहे, सुठियूं दोस्तनि सां, सुठियूं चाहींदो। पढ़ाई? हा, अलहमदिल्ला मुंहिंजा औलाद सुठे स्कूल में पढ़े थी। औलाद खे कोशिशि आहे, अलहमदिल्ला मुंहिंजी वाइफ बि ग्रेजुएट थी वई आहे, शीर ॿार आहे, मुंहिंजा ॿार सुठे स्कूल में पढ़नि पिया। अच्छा, तव्हांजे फैमिली में जेके तव्हांजा छोकिरा उनखे आहे म्यूज़िक शाइरी? न न, मां ई ॿार घणो कयो न, हिकिड़ो ॿार कयो। अच्छा, कोशिशि ज़रूरु कई, इंशाल्लाह सुठो आहे। हलो, शाइर घणा शागिर्द घणा पैदा कया? इलाही जेको जॾहिं मुमताज़ मौलाई शागिर्द ओरिजिनल तव्हांजा घणा जेको शागिर्द मुंहिंजो पंहिंजो आहे, अलाह 25 शागिर्द आहिनि। मौलाई आहे, उहो आहे, या ॿियो असांजो शागिर्द आहे मुनवर मौलाई, ऐं मतिलबु 32 शागिर्द आहिनि मुंहिंजा ओरिजिनल। बाक़ी नालो आहे मुंहिंजो इस्तेमालु कंदो आहे, मूंखे ख़ुशी थींदी आहे। ओरिजिनल मौलाई केरु कोन थींदो? बसि मुंहिंजा अलाह जी बसि आहे, पाण सिखणु चाहियां राग घणनि ॾींहंनि तव्हां मूंखे सेखारे शागिर्द तव्हांखे राति को बि सेखारे सघां, मश्किरी सेखारे
अल्लाह ताला ख़ुश रखे तमाम पसंद आर्टिस्ट मुंहिंजा तव्हां पसंदि आया उन में थोरो हाणे मां तव्हां ॿुधंदो आहे भाऊ नूर हसन जे करे ऐं अलाह साईं भाऊ नूर हसन खे वॾी यादि पसंद शायर भी आहे पसंद शख्सियत पसंद तबियत भाऊ नूर हसन जो नवाज़ शरीफ़ जो भाउ सरवर शकील नज़ीर साहब असगर साहब ये सब मुंहिंजी सेक्रेटरी सुठी दोस्ती आहे सुठा दोस्त आहिनि कहिड़ो पैगाम ॾींदो आहे पंहिंजे ॾिसंदड़ खे ॾिसंदो आहे पैगाम इहो ॾिसो अल्लाह साईं अरे ही मोहबतूं उनखे बरक़रार रखो नफ़रतूं कढो ज़ाती जहिड़ा ज़ाती नफ़रतूं ऐं जेका सोशल मीडिया ते जेका तंज़ कंहिं पंहिंजी इज़त हथ ते अची वञे माण्हुनि खे उनजी इज़त हलनि था हथ ॿधी चवंदुसि पंहिंजी इज़तुनि सां न करे तव्हांजे नंढे कमेंट्स जे करे कहिड़ी दलालदारी थी कमेंट्स जो या कुझु लिखो सोचे सम्झी लिखो ॿई पासा ॿुधंदासीं कॾहिं बि असां ॾिसंदा त कोई भी माण्हू अची वञे त हिकिड़े साइड ॿुधी माण्हू कमेंट्सनि जी दर ते लिखंदा आहिनि ॿई पासा ॿुधणु खपनि ऐं तव्हां साफ़ कॾहिं मां हमेशह हक़ सच लिखो सच जी जेका बि बुनियाद ते जेके ख़बरूं हुजनि उहे हलायो जेतिरो थिए पंहिंजे खे पर्दो ॾियो ऐं पंहिंजी ग़लतियूं न